ख़बर शामिल कजे थी मोरो सिंध मां, जितां सिंधी इल्ताफ़ हुसैन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध हाई कोर्ट जी डबल बेंच में GDA जे अॻुवान ऐं NPP चेयरमैन रईस ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई ऐं केस में ॼाणायल संदसि साथियुनि जी हाज़िरी खां पोइ कोर्ट खां ॿाहिरि ईंदे रईस ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई साफ़िन पारां मुल्की सियासत ऐं संदसि मथां केस बाबति सवालनि जे जवाब में चयो त जेकॾहिं मोरो समेत सिंध में अहिड़ी ठॻीअ वारी इलेक्शन कराए ढोंग रचाइणो हो त पोइ इलेक्शन कराइण जी कहिड़ी ज़रूरत हुई ऐं इलेक्शन दौरान असांजे वर्करनि साथियुनि ऐं हमदर्दनि मथां कूड़ा केस दाख़िल किया विया आहिनि, जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे ओतिरी थोरी आहे। 6वीं आइनी तरमीम करण खां पोइ मौजूदा हुकुमरान 27वीं ऐं 28वीं तरमीम बि कंदा। केनाल ठहिण सां सिंध जूं ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं ऐं सिंध जा माण्हू तबाह थी वेंदा। संदन बच्चा बुख ऐं बदहालीअ जो शिकार थी वेंदा। हुकुमरान होश खां कमु वठनि ऐं अहिड़ियुनि रिथाइण खां पासो कनि। उन मौक़े ते अॻूणो सूबाई वज़ीर GDA ऐं NPP जो अॻुवान रईस मसरूर अहमद ख़ान जतोई, वकील साबिर हुसैन अब्बासी, मंसूर ख़ान जतोई, गुलाम रसूल पीरज़ादो साफ़ी, रिज़वान अली जुमानी वडेरो, इमरान चंद राजा, JM कोराई, आसिफ अली राहूजो, लाला अतीक पठान, हसन चांजो, हसन जतोई ऐं ॿिया केतिरा ई मौजूद आहे।